नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ आहियां विशाल सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे 4 मरीज़ फ़ौत फ़ौतुनि जो 28,659 थी वियो। 24 कलाकनि दौरान 313 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 0.78% गई। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद अदलियाती इदारनि जो दबाउ विझण जो तासिर रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त अदालतूं आज़ादु आहिनि ऐं कंहिं इदारे जे दबाउ में न आहिनि। कंहिं में हिमत न आहे त असांखे रोके। खेसि कंहिं डिक्टेशन न आहे ॾिनी ऐं न ई कंहिं संदसि कम में मुदाख़लत कई आहे। कंहिं जे चवण या कंहिं इदारे जे दबाउ में अची को फ़ैसिलो न आहे कयो। समूरा फ़ैसिला आइन ऐं कानून मूजिबि कया आहिनि। माण्हुनि में ग़लतफ़हमियूं पैदा न कयूं वञनि। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो लाहौर में मरहूमा आसमा जहांगीर जी यादि में मुनक़द कॉन्फ्रेंस के ख़िताब। एग्ज़ीक्यूटिव खे कमज़ोर कयो वियो आहे। एग्ज़ीक्यूटिव केस बि मूंखे भोगणा पवनि था। जेकॾहिं कुझु चऊं था त तोहिन अदालत लॻी वेंदी आहे। बाक़ी दुनिया में तोहिन अदालत जा केस ख़तम थी विया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध हाई कोर्ट जे सालियाने डिनर तक़रीब खे ख़िताब। वॾे वज़ीर वकीलनि लाइ हेल्थ इंश्योरेंस जो ऐलान कंदे चयो त सिंध हाई कोर्ट जी पार्किंग जो बंदोबस्तु बि कयो वेंदो। सिंध काबीना में मिरप ख़ासि में हाई कोर्ट सर्किट बेंच क़ाइमु करण जी ॻाल्हि कंदुसि। PDM जे सॾ ते महांगाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ पेशावर में एहतिजाजी रैली। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त इमरान ख़ान सियासत जो गैर जमहूरी अंसर ऐं कठपुतली आहे। क़ौम खे अहिड़नि हुक्मराननि खां छुटकारो ॾियारणो आहे। क़ौम खे कर्ज़नि में ॿोड़ियो वियो आहे। नौजवान नसल खे गुमराह करण जी कोशिशि कई वई। शाहिद खकन अब्बासी चवे थो वोट खे इज़त मिलण ताईं अवाम जा मसइला हल न थींदा। हुकूमत कुलभूषण यादव खे NRO ॾिनो आहे। अॼु अदलिया जे निज़ाम ते बि आगिर खजी रही आहे। मुल्क में ॾींहों ॾींहुं महांगाई वधी रही आहे। ऐं मक़सूदनि में 12 ॾींहं अॻु झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत। मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल आशिक़ अली आजाणो ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो।